अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सेंट लंडन सदकजे थो एशिया जी अजीम तंजीम अवामी तहरीक जे मरकजी सदर साईं वसंत थरी साहब जिनके तपाण अचन ऐं तकरीर कन। अञा त खून पियो खिजे अचो त यार हिकु थिजे। अञा त खून पियो खिजे अचो त यार हिकु थिजे। ही नांग नांग नांगड़ा हणूं तिनी खे डांगड़ा। ही नांग कोन था खीर पियनि ही खून पी था ख़ुशि थियनि। हिननि ख़िलाफ़ जोटिजे हिनी खे खूब खोटिजे। अञा त खून पियो खिजे अचो त यार हिकु थिजे। उथो उथो ए ॿारड़ा ए सिंधड़ी जा यारड़ा ए रोशनी जा तारड़ा ए भूरड़ा ए कारड़ा। खणो हथन में फारड़ा विझो ॾुखनि में ॾारड़ा। भला बुरी का मारिजे ऐं रात ख़ुशि गुज़ारिजे। अञा त खून पियो खिजे अचो त यार हिकु थिजे। ये सिंध ये कायद इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब जी तव्हां असांजी अकबरस जदोजहद। सब खां पहिरीं आउं तव्हां सभिनी भेनरनि भाइरनि मायरूं भेनरूं अवामी तहरीक जा कारकुन जिन मुसलसल मेहनत करे अहिड़े महांगाई वारे दौर में जिते हिकिड़े वेले जी मानी जेकॾहिं जो बंदोबस्तु करियूं था त ॿिए वेले जी मानी जो बंदोबस्तु नथो हुजे। पेट्रोल महांगा, शयूं महांगियूं, गाॾियूं महांगियूं, वसीला महदूद। इन महदूदी सूरताल में तव्हां सिंध जी कुंड कुड़च मां मूंखे पर्सनली ख़बर आहे वो तंगवाणी खां तव्हांजी जेका गाॾी अचे थी उहो 3-3 लख 4-4 लख रुपया उहा गाॾी कई आहे। आदि गाम खां जेका माण्हू दोस्त आया आहिनि असांजा कासबे खां ऐं सॼी सिंध जे कुंड कोड़च मां मेपु ख़ास मंझां सॼिनी ज़िलनि मंझां केतिरनि सभिनी जा ज़िक्र बि ॿुधायां नाला खणांसि। ॾींहुं राति तव्हां जेका महिनत कई आहे, चंदो कयो आहे, दुकाननि खे दावत ॾिनी आहे ऐं फुड़ो फुड़ो कठो करे अॼु ही हज़ारनि जे तइदाद में पंहिंजे क़ाइद मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब खे भेटा ॾियण जे लाइ तव्हां कठा थिया आहियो। ऐं तव्हांखे पंहिंजे दिलि जे गहराइनि सां ॿिन्ही हथनि सां सलाम करियां थो। तव्हां ई असांजी ताक़त आहियो, तव्हां ई पार्टी जो सरमायो आहियो। पार्टी अवामी तहरीक ई तव्हां आहियो जेको घणो कुझु कमु थिए थो उनजो ज़िक्र अलाए केतिरा कारकुन कमकार करियो था, जेको गाॾियुनि जो बंदोबस्तु करियो था, नंढियूं नंढा कमकार करियो था। अन तव्हांजो तकलीफ़ूं तव्हांजी कुर्बाननि जो आउं ज़िक्र हिते नथो करे सघां। असीं हिते मुसलसिल अचूं पिया। हिन प्रोग्राम खे 1200 रज़ाकार संभाले रहिया आहिनि। 1200 रज़ाकार, उनमें अलाए केतिरा असांजा रज़ाकार आहिनि जेके हिन प्रोग्राम खे ॾिसनि कोन था। अलाए केतिरा रज़ाकार आहिनि जेके चरनि ते आहिनि, जेके तव्हांखे मानियूं खाराए उते आहिनि, अॼु बि उहो बंदोबस्तु करे उते देगनि ते वेठा आहिनि। अलाए केतिरा रज़ाकार आहिनि जेके हिन जे पोइ पासे वेठा आहिनि ऐं गाॾियुनि वटि वेठा आहिनि, जेके हिन प्रोग्राम खे ॾिसी कोन सघिया आहिनि, पर उन्हनि लबे कयो आहे पार्टी जे ऑर्डर खे, पार्टी जे हुकुम खे ऐं हिन अज़ीम आलीशान जलसो थिए उनजो वचन उन पार्टी जे हुकुम खे मनाए जिते जिते वेठा आहिनि। उन्हनि जे कुर्बानीनि जो मूं वटि को लफ़्ज़ कोन्हे। आउं सिर्फ़ु तव्हांखे सलाम पेश करे सघां थो। ही पलीजे साहब जी मज़ार, ही बंद, हिन बंदनि ते जेको कमकार थियो आहे पूरो हिकिड़ो 15 ॾींहंनि जो कमकार आहे। उनमें पार्टी जा कारकुन, पलीजे साहब जी फैमिली जा कारकुन, हिन ॻोठ मुंगर खान जा
असांजा दोस्त पासे वारे ॻोठ मोहम्मद हसन जे ॻोठ जा दोस्त जेके ॾींहुं राति हिते हिननि कमकार कयो आहे, तव्हां सभिनी जो शुक्रियो अदा करियां थो। तव्हां सभिनी जे महिनतनि जे करे, तव्हां सभिनी जे क़ुर्बाननि जे करे हीउ अज़ीम आलीशान प्रोग्राम थियो आहे। अॼु तव्हां साबित कयो आहे रसूल बख्श पली जो, हुनजो फ़िक्र हू त ज़िंदे आहे। रसूल बख्श पली जो तव्हांजे ख्वाबनि में ज़िंदे आहे। जेके ख्वाब ॾिसनि था सिंध जे आजपे जा, तव्हांजे आजपे जा, औरत जी आज़ादी जा, मज़दूर जी हुक्मरानी जा, पोर तिहारी जी हुक्मरानी जा, उन्हनि जे दिलनि में उहो आहे। रसूल बख्श पली जो तव्हांजे नारनि जे में, तव्हांजे गीतनि में, तव्हांजे रक़्सनि में, तव्हांजी माठ में, तव्हांजी तक़रीर ॿुधण जे हिन अंदाज़ में, तव्हांजे इन डिसिप्लिन में रसूल बख्श पली जो आहे। ए रसूल बख्श पली जी जेका फ़ौज अॼु हिते जेका कठी थी आहे, इहो उन्हनि खे मैसेज वियो आहे, उन्हनि ताईं नियापो वियो आहे त जेकॾहिं कंहिंखां ख़तरो आहे पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं पाकिस्तान जी रियासत ते क़ाबिज़ क़ुवतूं जेकॾहिं डिॼनि थियूं त हिन डिघनि वारनि वारी फ़ौज खां डिॼनि थियूं। जॾहिं तव्हां उथो थियूं त हुन जा ख़्वाब चिकना चूर थी वञनि था। सिंध जी सूरताल जंहिंमें पलीजे साहब असांजी रहनुमाई कई ऐं असांजी रहनुमाई करे पियो। सूरताल ख़तरनाक आहे। सिंध जा सभु वसीला हलिया विया आहिनि। दरिया, तइलीम तबाह, कोयलो सॼो उन्हनि खे खपे, गैस खपे, सभु वसीला। चयूं त इन सॼी सूरताल जे ख़िलाफ़ माण्हू उथंदा त माण्हुनि खे डिॼारिजे। माण्हू केरु ॻाल्हाए, माण्हू केरु ॻाल्हाईंदड़ हुजे उनखे डिॼारिजे कीअं? उन्हनि जे लाइ इंतिहा पसंदी खे मैदान ते आंदो। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं डॉक्टर शाहनवाज़ जो वाक़ियो थियो, उन वाक़े जे टाइम ते सॼी सिंध अंदरि हिकिड़ी टेरराइज़ पकड़ियो वई, हिकिड़ी दहशत पखिड़िजी वई। सोशल मीडिया ते काफ़ी माण्हुनि इन जूं पोस्टूं रखियूं त मुंहिंजे फेसबुक ते जेकॾहिं अहिड़ो कमेंट जो उनजो ज़मियार न आहे, इहो सोसाइटी टेरर थींदी आहे, उनखे दहशत थींदी आहे। ओड़ा वाक़िया कराया विया, माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ उथिया, अवामी तहरीक उथी, सिंधियाणी तहरीक उथी। पाण कराची में हुआसीं, पोइ पाण अमरकोट में वियासीं ऐं पाण चयो त ही दहशतगर्दी जा वाक़िया आहिनि, हिननि जे ख़िलाफ़ दहशतगर्दी जा एफआईआरूं दाख़िल करियो। या पहिरीं ॻाल्हि अवामी तहरीक कई हुई ऐं पोइ उनजी पोइवारी कई। उन्हनि ते सिंध जी सिविल सोसाइटी, पढ़ियल लिखियल माण्हुनि, औरतनि, उन्हनि अॻिते आंदा त हिननि उनजी पूरी प्लानिंग कई। उनखे जेका शिकस्त ॾिनी, हिननि नए सिर चयो त हाणे औरतूं मैदान ते अचनि पियूं त औरतुनि जे ख़िलाफ़ प्लानिंग कहिड़ी कजे। औरतूं जेके आहिनि क़तलगाम बणायो, इहा कमु पीपल्स पार्टी पंहिंजे हथनि सां करायो। हाणे पीपल्स पार्टी क़तलगाम जे कराए पई, सिंध खे मक़तलगाह बनाए छॾियो, औरतूं क़तल पई करे। इन जे पोयां मुलवस मुकमल तौर ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जी पार्टी ऐं उनजो लाडलो पुट ऐं हुनजो मुड़ुसु उन में मुलवस आहिनि ऐं जागीरदार सभु खंज़ीर उन में शामिल आहिनि, जंहिं इन क़िस्म जी सोसाइटी पैदा करे छॾी आहे। समाज में को बि माण्हू उन में महफ़ूज़ कोन्हे। न रुगो हिते वाक़िया, हिननि चयो त इन खां अॻिते वधियल हिननि 26 आइनी तरमीम, 27 आइनी तरमीम। पलियो साहब चवंदो हो त जेसि ताईं साम्राज ओसि ताईं कामयाब कोन थींदो, जेसि ताईं पाकिस्तान जी अदलिया खे ग़ुलाम न कंदा। हिन 6वीं आइनी तरमीम जो गद्दारी जो कमु बिलावल खां करायो, पोइ 27वीं आइनी तरमीम जे ज़रिए हाणे पाकिस्तान जी अदलिया, सुप्रीम कोर्ट कोन्हे, पाकिस्तान जी वॾी कोर्ट आहे फेडरल आइनी कोर्ट। उन में जेके ईंदा उनजो कंट्रोल आहे मथां वॾेरनि जो, इस्टेब्लिशमेंट जो, उहे मुकमल तौर ते कंट्रोल आहिनि। हू जेको इस्लामाबाद जो जंहिंमें जज जेको वेठो आहे, हू हिकिड़ो फ़ैसिलो जेकॾहिं कंदो त उनजी ॿिए ॾींहुं बदिली थी वेंदी कराची जी कोर्ट में।
ऐं कराची जी कोर्ट मां के जेकॾहिं जज इन्हनि जे खिलाफ़ फ़ैसिलो कंदो त उनजी बदिली थी वेंदी KPK में। इन क़िस्म जी सूरत हाल मां हाणे अदलिया आहे कोन। ही सूरत हाल हिन पैदा कई आहे। हाणे इन सूरत हाल खे अञा अॻिते वधी वठनि पिया, खीर तर खणी विया। हाणे ही 28 आइनी तरमीम जे ज़रिए मुल्क खे टुकड़ा टुकड़ा करण जे साज़िश पासे वञनि पिया। न रुगो इहो कयूं, पर इन खां अॻु में इन्हनि छा कयो? सिंधी क़ौम जे नस्ल खे तबाह कीअं कजे, क़ौम खे जेनोसाइड जो नस्ल पूरो ख़त्म करे छॾिजे। ही पट सॼो कराची, ठठो, सिजावल, हैदराबाद, मीरपुर खास, थरपारकर, मंशियात, उन मंशियात जेको कुछ थिए थे उनके आशीर्वाद पीपल्स पार्टी जा MNAs आहिनि, MPs आहिनि, SP आहिनि, DSP आहिनि, SHO आहिनि, जेके उनमें मुलवस आहिनि। ऐं उनमें पाकिस्तान जा इदारा उहे उनमें मुलवस आहिनि, जेको सॼो धंधो कनि था त माण्हू नशाई थी वञनि, माण्हू पंहिंजे हक़नि जे लाइ न ॻाल्हाइनि। हुन पासे धाड़ेल सॼो उतर, माण्हू पंहिंजे राइट्स जे लाइ इन्हनि प्लानिंग छा जे लाइ कई त माण्हू जेकर ॿार चुरी न सघे, हिकिड़ा नशाई थी वञनि, ॿियो धाड़ेलनि जे डप खां चुप करे वेहनि, टिया औरतनि जो कतलाम कजे, चौथी इंता पसंदी फैलाइजे। हाणे इहा सॼी सूरत हाल करण खां पोइ सॼी इन्हनि जे पोयां गेम कढी आहे। इनखे सिंध खे टुकड़ा टुकड़ा करणो आहे। उन जे लाइ 28 आइनी तरमीमी वठो अचनि पिया। सिंध खे टुकड़ा टुकड़ा कंदा। सिंध जा माण्हू अॼोके हिन जलसे में भेनरूं भाइरो इन क़िस्म जी साज़िश पीपल्स पार्टी गद्दारी कन वञे पई, तव्हां या क़बूल कंदो या इन जे खिलाफ़ वेड़ कंदो? छा चयो? वॾे आवाज़ सां चओ, इन जे खिलाफ़ वेड़ कबो। पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट तव्हां जंहिं क़िस्म जो कमु करण वञो पिया, ही सिंध को किसी जनरल ने फतेह नहीं की थी। पाकिस्तान एक फेडरेशन है, उस फेडरेशन में सिंध अपनी मर्जी से उसमें शामिल हुई थी और उस डॉक्यूमेंट में हमें यह इख्तियार है, अगर आप जुल्म बढ़ाओगे तो हमें इख्तियार है, तो हम आपकी फेडरेशन से जुदा हो सकते हैं। ऐसी सूरत हाल पैदा ना करो, आप पाकिस्तान से गद्दारी ना करो। आपका हर एक अमल पाकिस्तान और कायद आज़म मोहम्मद अली जनाह के पाकिस्तान से गद्दारी कर रहा है। आप एक शख्स को ताकतवर बनाते हो, उसका रिजल्ट क्या बनता है? आप समझते हैं तो चंद बडेरे आपके साथ हैं, आप सब कुछ कर जाएंगे, कामयाब हो जाएंगे। बाबा सिंध रुगो इन वडेरनि वटि कोन है, सिंध असांजे ज़हननि में आहे। सिंध मारवी पैदा कई हुई, सिंध में सिंधियाणी तहरीक बि आहे। मारवी जंहिं चयो इन मारन रीत जसेण मटाइन सोन ते अची अमरकोट में कंदस कान कुरीत पखन जी प्रीत मारन से की मटिया। सिंध उहा आहे, ज़रदारी सिंध न आहे। सिंध जो रहबर लतीफ़ आहे, जंहिं चयो खपर गारोड़न से वरो विदई वेर नांगर वींदे निकरी तो डर मथे पेर इतनी जो ढेर जे जूनागढ़ जलायो। ही उहे माण्हू आहिनि। सिंध जो रहबर रसूल बख्श पली जो आ, जंहिं चयो हयात जो हुक्म आ त डायो पुठायो दबाओ फुरज़नी जा खेल सब बिगाड़ो। जो खिज़ां खे पनाह दे सो बाग ही उजाड़ो। खिज़ां सां गॾु खिज़ां जा घर जलाईंदा अचूं, जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं, असीं पिया काहींदा अचूं। तव्हां सम्झो था त चंद वडेरा हिकिड़ा हुकूमत में ॿियो नाटक करे उनजो अल्टरनेट पेश करे तव्हां को सिंध खे खाई वेंदा। तव्हांजी भुल आहे या ज़हन में तव्हांजे दिमाग़ में ॾेॾर आहे या ॾेॾर कढी छॾियो। सिंध जी अॻे विड़ी तव्हांजा कम त असां ॾिठा। अयूब खान खे तव्हां ताक़तवर कयो, थियो के हा मुल्क कमज़ोर थियो।
तव्हां ज़िया खे ताक़तवर कयो, हिकिड़े खे पावर कयो, मुल्क टुटी वियो। तव्हां ज़ियाल खे ताक़तवर कयो, इंतहा पसंदी थी वई, उन इंतहा पसंदी फैलाई या तव्हांजे तरफ़ां गिफ्टूं मिलियल आहिनि पाकिस्तान खे। तव्हां मुशरफ खे ताक़तवर कयो ऐं उन खां पोइ मुशरफ जी सूरत हाल सॼे पाकिस्तान जी कहिड़ी थी। हाणे तव्हां वरी कंहिं हिकिड़े माण्हू खे, हिकिड़े फर्द खे ताक़तवर करे। असांखे ख़बर आहे पाकिस्तान जी तारीख़ या शायद आहे त जॾहिं तव्हां ताक़तवर थिया आहियो, जॾहिं कंहिं हिकिड़े ताक़तवर थियो आहे, तॾहिं सदाई पाकिस्तान खे नुक़सानु थियो आहे, सिंध खे नुक़सानु थियो आहे। इहो सॼो धाड़ो पाकिस्तान ऐं सिंध जे वसीलनि जे हलाइण जे लाइ तव्हां करियो पिया, हिनखे ताक़तवर करियो पिया। ऐं तव्हां सम्झो था तव्हांजी ताक़तवरी सदाई हूंदी। हिते दोस्तनि जी ज़िक्र पे कयो, फितरी असूल आहे त दुनिया में शयूं ईअं जूं ईअं सदाई रही न सघंदियूं आहिनि। जेके अॼु आहिनि सुबुह जो मरी वेंदियूं। हीउ अयूब खान ख़तम थी वियो, ज़िया ख़तम थी वियो, मुशरफ ख़तम थी वियो, ज़ियाल ख़तम थी वियो, पर सिंध अॼु बि आहे, अवामी तहरीक अॼु बि आहे। असीं अॼु बि विढ़ूं था, असीं सुभाणे बि हूंदासीं, जी सदन में रहिया आहियूं असीं रहंदासीं। तव्हां सम्झो था त असीं 28वीं आइनी तरमीम जे ज़रिए सूबनि अंदरि प्रोविंशियल असेंबली जे कंसेंट खां सवाइ फेडरल हाउसिस खां या उनजी कंसेंट सां तव्हां का नओं कानून साज़ी कंदो, तव्हांजो इहो अमल 1940 जे करारदाद जे ख़िलाफ़ हूंदो। तव्हांजो इहो अमल कायद आज़म सां गदारी हूंदो। असीं इन सॼे मामले में वणंदासीं ऐं जदोजहद कंदासीं। ऐं हिते जेके दोस्त गॾु थिया आहियो, जेकॾहिं सुबुह जो इन क़िस्म जी साज़िश जे पासे वञनि, सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जे लाइ वञनि, त तव्हां विढ़ण जे लाइ तयारु आहियो। जेके विढ़ण जे लाइ तयारु आहिनि हथ मथे कनि। जदोजहद करण जे लाइ तयारु आहियो, पंहिंजे ॻोठनि में वञण जे लाइ तयारु आहियो, तंज़ीम साज़ी करण जे लाइ तयारु आहियो। पाण वटि वसीला बसीला कोन्हनि जी ही पाण गॾु थिया आहियूं, ईअं अञा वॾा ॿिया मेड़ करण जे लाइ तव्हां तयारु आहियो। जेकॾहिं तव्हां तयारु आहियो त पोइ इहो नारो लॻायो त असीं कंहिं बि सूरत में तव्हांजी 28वीं तरमीम जेका उहा मंज़ूर न कंदासीं। 28वीं आइनी तरमीम, 28वीं आइनी तरमीम, 6वीं आइनी तरमीम, 27वीं आइनी तरमीम, औरतनि जो क़त्ल आम, औरतनि जो क़त्ल आम, इंतहा पसंदी। ही जेके नारा पाकिस्तान जी हुक्मरान टोला ॿुधनि, ही रसूल बख्श पलीअ जी फौज जी ललकार आहे। ही अॼोको रेफरेंडम आहे तव्हांजे ख़िलाफ़। ऐं पाकिस्तान ऐं सिंध जे अवाम सां मुखातिब आहियां। हेसि ताईं पलीअ साहब जे फ़िक्र जूं फतहूं थियूं आहिनि, असीं सदाई कामयाब थिया आहियूं। हाणे पलीअ साहब जे फ़िक्र खां सवाइ सिंध जे छुटकारे जी ॿी वाह कोन्हे। रसूल बख्श पलीअ जी लाइन ते हलण खां सवाइ ॿी का असांजी वाह कोन्हे। तंहिंजे करे पाण खे गॾिजण जी ज़रूरत आहे, पाण खे ॿधी जी ज़रूरत आहे। ॿधी कंहिंजी? ॿधी माण्हुनि जी। ॿधी कंहिंजी? ॿधी माण्हुनि जी। ॿधी कंहिंजी? ॿधी ॻोठनि जी। ॿधी कंहिंजी? ॿधी राजनि जी। ॿधी कंहिंजी? ॿधी भेनरनि ऐं भाउरनि जी, आम माण्हुनि जी। अवामी ॿधी, जंहिंजे लाइ पलीअ साहब सदाई लफ़्ज़ इस्तेमालु कंदो, अवामी इताद। उन इताद जी ज़रूरत आहे। पाण उन पासे अॻिते वधूं, पाण कामयाब थींदासीं। ॿी का वाह कोन्हे। जे हान हारे कोयारल हे ॾींहं बि घारे वेंदासीं। छा लाइ तकी थो कंदीअ ॾे, ॿी ॿेड़ी मूड़ न अचणी आहे। जे तूं बि अची वियो वणझारा त तोखे उकारे वेंदासीं। आ पेर पसारे वेठो आ, उथ डूंगर ॾारे वेंदासीं। अचो माण्हुनि खे चओ, जागो जागो बांग असांजी, दर दर ठुक ठुक डांग असांजी। ॻाए ॻाए नेठ तगेरियल ॻोठ उथारे वेंदासीं। अॼु असीं हिकिड़ो नओं जज़्बो, हिकिड़ो नओं वलवलो, हिकिड़ो नओं कसम पलीअ साहब सां वरजाईंदे वरी वापसि वञूं ऐं तंज़ीम करियूं ऐं ॿधी करियूं। तंहिंजे करे पाण जो वचन करियूं, काइद सां
कायद जी मज़ार ते जी सलामी अॻ में ॾिनी ई वरी पंहिंजो वतन आहे त कायद असीं तुंहिंजी छॾियल वाट खे वरी बि जारी रखंदासीं ऐं हिननि सिंध दुश्मन मनसूबनि खे दफ़न कंदासीं। सिंध दुश्मन मनसूबा, सिंध दुश्मन मनसूबा, अवामी तहरीक, अवामी तहरीक, फिक्र पली जो, फिक्र पली जो, सिंधी न्याणियूं, सिंधी न्याणियूं, हारी मजदूर, हारी मजदूर, रसूल बख्श पली जो इनकलाब, इनकलाब। यो ख्वाब खणी ॻोठनि में वञो, नए सिर तंज़ीम कई आहे, नए सिर पलीअ साहिब जे फिक्र जे नाम आबियारी करणी आहे, ॻोठनि जा इताद गॾु करणा आहिनि। हिननि मुशरफ ऐं हुनजी बाक़ियात हिन जा जेके माण्हू वेठा आहिनि इन्हनि खे पाण शिकस्त ॾींदासीं। ही कमज़ोर आहिनि, हिननि में ताक़त न आहे। ही जंहिंजे बलबोते ते उॾनि पिया इन्हनि जी पोज़ीशन कमज़ोर आहे। ही उॾनि था अमेरिका जे बलबोते, जेको अमेरिका पाण कमज़ोर आहे। हाणे अमेरिका कमज़ोर आहे, ही उन्हनि जे इशारे ते करे अंदर में खाधा पिया आहिनि। उथो वेड़ करियूं, फतहूं पंहिंजूं थियुनि, अॻियां तव्हांजा रस्ता तव्हांजी आजान कंदा, रसूल बख्श पली जी आजान कंदा, फतहूं पंहिंजूं थींदियूं, पंहिंजी मंज़िल जेका उहो सोभारी थींदी। जीअं सिंध जे क़ाइद इनक़लाब मोहतरम रसूल बख्श पली साहब।